बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक वाइज़ टीवी। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो गॾह जी तस्वीर। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर कंहिं तलाह में विझी रहियो हो। हिन कपिड़ा लाहे तलाह जे कप ते रखिया हुआ। हिकिड़े हरकती छा कयो जो फ़क़ीर खे चिड़ाइण लाइ हिन जी ख़मीस अॻियां कोयले सां गॾह जी तस्वीर ठाहे छॾियईं। फ़क़ीर जॾहिं वेझी ॿाहिरि निकितो ऐं कपिड़ा पातईं त खेसि ख़मीस ते अॻियां गॾह जी तस्वीर नज़र आई। वेझड़ाईअ में केतिरा ई माण्हू वेठल हुआ जीअं खिलण लॻा। वताए फ़क़ीर ॻाल्हि सम्झी वियो। वॾे वाके चयाईं, अड़े कहिड़े गॾह मुंहिंजी ख़मीस सां मुंहुं उघियो आहे। मुड़नी खणी माठ कई ऐं ॾाढा शर्मिंदा थिया।